thenduworld.com की पेशकश। सुहिणा सिंधी। जय झूलेलाल। सुहिणा सिंधी पॉडकास्ट के जरिए thenduworld.com की कोशिश है भारत के मशहूर सिंधी शख्सियतुन जो परिचय ऐं उन्हनि जे कयल कमनि खे सभिनी सिंधियुनि ताईं पहुचाइण। इन श्रृंखला में अॼु असां श्री सबीर भाटिया के बारे में ॼाणण वारा आहियूं। शुरू करण खां अॻु असां शुक्रगुजार आहियूं डेज़लिंग कंप्यूटर्स पुणे महाराष्ट्र में श्री रवि तोलानी जन जा, आकाश डिस्ट्रीब्यूटर कोल्हापुर महाराष्ट्र में श्री शंकरलाल वधवा जन जा। वधीक करे सिंधी माण्हू धंधे में हूंदा आहिनि, पर सबीर भाटिया जहिड़नि शख्सियतुनि ॿियनि क्षेत्रनि में भी न सिर्फ़ सिंधी क़ौम जो पर सॼे भारत जो नालो रोशन कयो आहे। हॉटमेल के फाउंडर श्री सबीर भाटिया जो जन्म 3 डिसेंबर 1968 ते थियो आहे। उन्हनि बिट्स पिलानी में ग्रेजुएशन करे कैलिफोर्निया की स्टैनफोर्ड यूनिवर्सिटी में इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग में MSc डिग्री हासिल की है। मास्टर्स में उन्हनि जो स्पेशलाइजेशन हो अल्ट्रा लो पावर PSLI डिजाइन फॉर्म। सबीर भाटिया जा पिता इंडियन आर्मी में कैप्टन हुआ ऐं संदन माता सेंट्रल बैंक में कम कंदा हुआ। नंढे हूंदे खां ही उन्हनि खे डिसिप्लिन ऐं टाइम मैनेजमेंट की शिक्षा मिली, जेका उन्हनि खे अॻिते कारपोरेट वर्ल्ड में चङो कम आई। हॉटमेल शुरू करण खां अॻु थोड़े समय लाइ सबीर भाटिया एप्पल कंप्यूटर्स ऐं फायर पावर सिस्टम्स में कम कयो। 1996 में 4 जुलाई ते जेको अमेरिका जो स्वतंत्रता दिवस करे मल्हायो वेंदो आहे, जैक स्मिथ सां गॾु मिली उन्हनि हॉटमेल लॉन्च कई। ISP सर्विस प्रोवाइडर खां सवाइ यूज़ करे सघजण वारी हीअ ईमेल सर्विस जल्द ही जाम पॉपुलर थी। 1998 में सबीर भाटिया माइक्रोसॉफ्ट सां हिकु डील साइन कई, जंहिंमें माइक्रोसॉफ्ट हॉटमेल के $400 मिलियन यानी लगभग उन टाइम जे 1600 करोड़ रुपयनि में ख़रीद कयो। इन डील खां पोइ सबीर भाटिया कुछ समय लाइ यानी अप्रैल 1999 ताईं माइक्रोसॉफ्ट में कम कयो। उन खां पोइ सबीर भाटिया जैक्स्टर, सबसे टेक्नोलॉजी, नैनोवर्क डेवलपर्स, इंस्टेंट कोलैबोरेशन सॉफ्टवेयर टेक्नोलॉजी, गीगाबीट इनकॉर्पोरेशन एडिन कंपनियुनि में बतौर को फाउंडर, CEO या डायरेक्टर तौर पंहिंजो योगदान ॾिनो। वेंचर कैपिटल फर्म ड्रेपर फिशर जोविस्टन 1997 में सबीर भाटिया के एंटरप्रेन्योर ऑफ द ईयर सां सम्मानित कयो। 1998 में सेंट जोस मर्क्यूरी न्यूज़ एंड POV मैगज़ीन उन्हनि खे 10 मोस्ट सक्सेसफुल एंटरप्रेन्योर्स में शामिल कयो। टाइम मैगज़ीन जे पीपल टू वॉच इन 2002 लिस्ट में भी सबीर भाटिया जो नालो हो। उम्मीद है त हिन सुहिणे सिंधीअ जे बारे में ॼाणे करे तव्हां सभिनी खे ज़रूर प्रेरणा मिली हूंदी। ॿिया पॉडकास्ट ॿुधण लाइ ऐं असांखे सपोर्ट करण लाइ thenduworld.com/podcast ते विज़िट कयो। असां शुक्रगुजार आहियूं डेज़लिंग कंप्यूटर्स पुणे महाराष्ट्र में श्री रवि तोलानी जन जा, आकाश डिस्ट्रीब्यूटर कोल्हापुर महाराष्ट्र में श्री शंकरलाल वधवा जन जा। जल्द ही मिलूं था अगले एपिसोड में। सिंधियत सुहिणी रहे।